अरे मुनाफ़िक़ चवण लगा, अरे उन मुनाफ़िक़नि जी निशानी भी क़ुरान ॿुधाई आहे। ॿुधायां बा? चओ त ॿुधायां। इज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे त मुनाफ़िक़नि कहिड़ा हूंदा आहिनि। मुनाफ़िक़ छा खे चइबो आहे? इज़ा क़ील लहुम तआलौ, जॾहिं मुनाफ़िक़नि खे चइबो आहे अचो काॾे, यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह, हलो त रसूलुल्लाह जे दर तां हली माफ़ी वठूं, नबी करीम खे सिफ़ारिशी बनायूं, नबी करीम जी शफ़ाअत तलब क्यों। अल्लाह ताला फरमाए थो लव्वो रूसहुम, उन्हनि जा बूथ बि फिरी वेंदा, मुंह बि बदिलजी वेंदा जंहिंमहिल रसूल जी शफ़ाअत जो नालो ॿुधंदा। वयसुद्दून अन्क सुदूदा, ऐं मुनाफ़िक़ तव्हांखे रसूल जे शफ़ाअत खां मनो कंदा, रोकींदा, चवंदा त अलाह खां सवाइ ॿियो कुझु कोन थींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां मोहम्मद करीम खे तव्हांजे लाइ शाफ़ी शफ़ादार बणाए मोकिलियो आहे। या रसूल अल्लाह, हक़ चार यार। मालूम छो त मुनाफ़िक़ उन ज़माने में भी हूंदा हा। इज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह, जॾहिं चइबो हो उनखे अचो त तव्हांजे लाइ ख़ुदा जो रसूल माफ़ी घुरे, त लम्मा रूसहुम, त बूथ ई उन जा फिरी वेंदा हा। अॼु बि निशानी आहे, जेकॾहिं या रसूल अल्लाह चओ ऐं कंहिंजो बूथ फिरे, सम्झ त उहो ॿिज हलंदो थो अचे पियो। अॼु बि निशानी आहे, कंहिंखे चओ त रसूलुल्लाह शफ़ाअत कंदो, बूथ फिरी वञेसि, सम्झ त ॿिज हलंदो थो अचे। अल्हम्दुलिल्लाह असांजो त बेड़ो तरंदो ई रसूलुल्लाह जे नारे सां आहे। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है, जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है, या रसूल अल्लाह के।